नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह ज़िले नोशहरोफिरोज में सिविल अस्पताल जे डॉक्टरन पारां PMA जे क़ियादत जे मरकज़ी सॾ ते मुतालबन जी मञता लाइ OPD जो बाइकाट करे डॉक्टर अब्दुल्ला दुनियो, डॉक्टर अब्दुल फतेह राजपुर, डॉक्टर गुलाम मुर्तज़ा सहतो, डॉक्टर शहनाज चौहान, ज़ुल्फ़कार लाड़क ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते मीडिया अॻियां दाहींदे अॻवान चयो त ज़ुल्म जी इंतिहा ते सिंध जे डॉक्टरनि सां मातली माह वारो सलूक कयो पियो वञे। असांजा जाइज़ मुतालबा जिन में टाइम स्केल ऐं पगारूं वधण ऐं वक़्त ते प्रोमोशन ॾियणु आहे, जिन खे हल करण जे लाइ हुक्मरान तयारु न आहिनि। हिन चयो त मुल्क जे 3 सूबनि में KPK ऐं बलूचिस्तान में डॉक्टरनि खे ॿीण ते पगारूं मिलनि पियूं ऐं टाइम स्केल ऐं प्रोमोशन बि वक़्त सां ॾिना पिया वञनि, पर सिंध में पगारूं घटि, टाइम स्केल ऐं प्रोमोशन वक़्त ते न ॾिना पिया वञनि, जेके नाइंसाफ़ी। हिननि मुतालबो कयो त जाइज़ मसइला हल करे डॉक्टरनि जी ज़हन में पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।